बिजली जी लोड शेडिंग के काबू करण असांजे वस खां ॿाहिरि आहे के इलेक्ट्रिक जूं पॉलिसियूं सम्झ में न ईंदड़ आहिनि। गर्मी सटियल माण्हुनि ते लोड शेडिंग खिलाफ़ एहतजाज करण ते केस दाख़िल कया वञनि था। मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सईद गनी चयो त जेको शहरी बिजली जो बिल अदा करे थो इन खे 24 कलाक बिजली मिलणु घुरिजे। जेके माण्हू बिल अदा नथा कनि इन्हनि ते केस दाख़िल थियणु घुरिजे। इदारनि वटि को निज़ाम न आहे। चोरी जी बिजली जो बिल बि असां ते विझी छॾनि था। को बि इदारो खीसे मां ख़र्च करे बिजली नथो ॾेई सघे। माण्हू त पाणी जो बिल बि नथा ॾियनि। छा मां हिननि जो पाणी बंदि करे छॾियां? मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।